यार बोर थी विया आहियूं। अॼु कचेरी जो मूड थी वियो आहे। हलूं था पाण रोयला कॉलोनी चेल्हार में। हिते जा ॿ सुघड़ आहिनि, साईं मिसरीमल ऐं साईं धनजीमल। उन्हनि सां कचेरी करे अचूं ऐं ॿ टे ॿोल ॿुधी अचूं ऐं तव्हांखे बि ॿुधायूं। ठीकु आहे नाज़रीन, पाण हलूं था रोयला कॉलोनी चेल्हार जे ॿिनि मौज़िन साईं मिसरीमल ऐं साईं धनजीमल सां कचेरी करणु। परधन पत्थर समझिए पर स्त्री मात समान, परधन पत्थर समझिए पर स्त्री मात समान, इतने तजे हरी न मिले तो तुलसीदास ज़मान। मन तुलसीदास कहते जेकन इया बातें दे अमल करे जो मन मालक ने मिले तो हूँ जामन जरूर वन मिलसे। भरी पर स्त्री मात समान, इतने तजे हरी न मिले तो तुलसीदास ज़मान। तुलसी जामन कहते जे करें परायो धन पत्थर समझो, पराई स्त्री मात समान समझो, बस कहते तज हरी न मिले तुलसीदास जामन। मन कहते हूँ जामन हो गया जेकन इया कर्ण सिंह हस्ती मनबर खाए, टूक टूक के कारण स्वान दर दर पे जाए। मतलब तो हाथी ना धीरज है, सजो डी बैठो थे तो उहे ना अल्लाह साईं मन रोदी बजाए दो। कुत्ते ना धीरज कोन है, वो 100 दर फिसे तने वन टुकड़ी टुकड़ी मजा वे ना निचो थे। जिन वस्तन था तो प्रीत लगाई हलनो तो सा न जाई, ये बार बचा के कम नहीं दा विंदा जिमजी फाई। नारी जैसा नहीं रखो दा सा भी कंदी जल्द जुदाई, नारी जैसा नहीं रखो दा सा भी कंदी जल्द जुदाई। मुआ ये फंद चंद फिटा कर बंदा छरतू कूड़ कुपड़ चताई, कूड़ी टेक छेदे जो बंदा वरतू राह सचाई। में दुख देख के दर्शाणो नहीं, कुड़ रीत लक्षण वहणो मार्ग हरी से हेत हटाणो नहीं। चमनेश कहे हस बोलना में बात से वीर वधाणो नहीं। भलाई उपकार करो या न करो, मर जाना फिर नहीं आना। मर जाना फिर नहीं आना। साफ कार है, मरे जाओ तो बच्चे कोई तो कोई तो तीन हो कामी क्रोधी लोभी लालची। कोमी कामी क्रोधी लोभी लालची, इनु से भक्ति न हो। भक्ति करे कोई सूरमा, जात वर्ण कुल को। कामी का गरु कामणी, लोभी का गरु दाम। कबीर का गरु संत और संतों का गर राम। संतों का गरु राम। ये जो मनुष्य चोलो जो मिलियो से एक दफ़ो बिसरो मिलनो को है। अगर असी ये मोल तोल न कर सा तो असांजी उम्र आयु है व्यर्थ गुजरे चुकी है। बाकी जो गुजरे जासे जेकॾहिं असां सोचे जो तो ये संते महिमात में ये मोल तोल की करियो है। कदो मिली दुर्लभ मनुष्य देई अथई जंहिंमें सार सुखन जा सभई अथई। इहा मिली दुर्लभ मनुष्य देई अथई जंहिंमें सार सुखन जा सभई अथई। हिन देही जे कारण देव सिकन छॾे सर्ग अची इंसान बणन। की पापी तोखे था पाप वणन, इहा देही नका जहिड़ी तहिड़ी अथई। मिली दुर्लभ मनुष्य देही अथई जंहिंमें सार सुखन जा सभई अथई। कीमत कथा तो कवि असांजे मनुष्य देही कहतो इहा हीरन जवाहरन खां महांगी अथई। इहा हीरन जवाहरन की महांगी अथई। ॼण सिज चंड तारन खां हली कीमत पुछो कदर वारन खां। बेकदरन खे कल कहिड़ी अथई। मिली दुर्लभ मनुष्य देही अथई जंहिंमें सार सुखन जा सभई अथई। पचे हिकु साथ सुखन जे कारण उमर तो पाण ख़ुशी तारी उमर। न को पाण तरे न को तारी उमर, अञा भी कर कोशिश न वेही का वेल अथई। मिली दुर्लभ मनुष्य देही अथई जंहिंमें सार सुखन जा सभई अथई। तव्हां कुझु अलाह जे ॾींहं में असांखे ॿुधायो। तव्हां बि पंहिंजे रोहिला कॉलोनी चेल्हार जा वॾा सुघड़ मने वेठा आहियो। रुगो रोहिला कॉलोनी न पर पंहिंजे चेल्हार शहर में तर में को अहिड़ो कोन हूंदो तव्हां थोरो असीं कहिड़ी ॻाल्हि ॿुधाई जेके हिकिड़ी कुझु यादि अचे थी जो असां इंसान खे सम्झणु खपे। उन ॻाल्हि ते अमल करणु उहो इहा आहे कि सचे सतनाम जी वाणी थिए हर वेल में साणे। पिय हरिनाम जो पाणी थिए जंहिं मां को ढो ढो ढो। जेसीं आहीं जग में जीअरो सदा तूं राम चओ चओ चओ। जे सचे सतनाम बिन प्यारो आए ऊंधे ऊंधे कारो। लॻो जंहिंखे मान धन प्यारो पवे थो दुख सौ सौ सौ। जेसीं आहीं जग में जीअरो सदा तूं राम चओ चओ चओ। तो निस्दन तूं जा ध्याय तूं हरिसानी लाय तूं। मन जो भरम मिटाए तूं शरण प्रभु जे पौ पौ पौ। जेसीं आहीं जग में जीअरो सदा तूं राम चओ चओ चओ।
गरीबा राम ध्याज तूं, गरीबा राम ध्याज तूं, हरिसानी लाज तूं, मन जो भ्रम मिटाज तूं, शरण प्रभु जे पो पो पो, जेसियां ही जग में जीरो सदा तूं राम चो चो चो। साईं मिस्की मल तव्हां अलाह जे ॾिने मां ख़ुदि असांखे ॿुधायो, को दुओ ॿुधायो, को बैत ॿुधायो, को गीत ॿुधायो, को गज़ल ॿुधायो, को गुजरात ॿुधायो, जेको कुझु ॿुधायो त सही। बाक़ी तव्हांजे हीअं ॾाढो ढक अची वियो आहे, इहो बसि हा बसि कोई यादि नथी अचे शइ। खाज वारी सां माल जो कर, न त मर्द में थी रांदि थियां। खाज जी रेवड़ी माल जो वड़, मर्द फिराक रांदि जी चिट। खाज वारी सां माल जो कर, न त मर्द में थी रांदि थियां, रेवड़ी सां वड़ कर, न त फिराक में थी चट थियां। चट थियां। हा गुज़ार वाह 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 वाह। माना इहा थिए गुज़ार जेका मिस्री मल ॿुधाई। हाणे वरी सोर्ठ में हिकिड़ी गुज़ार आऊं ॿुधायां थो कि नाले नरनामन ते बला वायूं क्यों, ज़ात बतन रहासीं, हाकी माणी चवीं त फ़क़ीरनि ॾियां। नालो मोखियो ॿियो मतारो, बल्ला पीअण ज़ात जा कलाल, हाकी माणी मॾी फ़क़ीराण सिर। नाले नरनामन ते बला वायूं क्यों, ज़ात बतन रहासीं, हाकी माणी चवीं त फ़क़ीराणा ॾियूं। चे मोखे मतार ते पीअण वायूं क्यों, अड़े मिया कलाल ॿी मॾी हथूं कान का, चवीं त काटे सिर ॾियूं। जिते मोर हंज पखियो आहे उते रड़ंदे कंग पियो ॾिसां, जेके ॾिढूं चाढ़ंदा राज में उते अड़बंग पियो ॾिसां, जेके अगड़ीला आता हुआ तिन जा दड़ियूं दंग पियो ॾिसां, जेके सटूले सोनेरे कविन चढ़ंदा हुआ तिन जा पोयां पिरंदे मलंग पियो ॾिसां, साहिब जी संसार में अञा इलाही पियो रंग पियो ॾिसां। तंहिंजे करे कंहिं ते बि भरोसो न कजे, नशे जी यारी ते, नाले वारी नारी ते, जवानी जे जोश ते, पराए गोश ते, अक जे सोटे ते, पाणी जे फोटे ते, सिपाही जे संग ते, ज़माने जे रंग ते, कचे सुर जी तार ते, रंगीले जे ॿार ते भरोसो न कजे। पोइ ॿिए जे कन ते, धारिये धन ते, कमीणी रन ते, अॼोगी सन ते, लोटे जे आब ते, आब जे हबाब ते, शैतानी कबाब ते, दुनियाई खताब ते, झूठ जी छां ते, ठिकर जे थां ते भरोसो न कजे। जद शार चवंदो जे रंडी जे इंजाम ते, कमीणे गुलाम ते, रश्वती अमीन ते, वठे ज़मीन ते, पराए ज़र ते, सावण जे मींहं ते, सियार जे ॾींहं ते भरोसो न कजे। जे गुलनि जे हार ते, जुआरी यार ते, खॾे शिकार ते, दरिया जी आर ते, घड़े चिट ते, सौदागर जे मट ते, कच्छी जे दग ते, आकार जे पग ते, दादन चवे दम ते, इन कूड़ी दुनिया जे कम ते भरोसो न कजे। क्यों सोया है, क्यों सोया है जाग मुसावर, भोर हुआ बंद भारी है, बहुत मुसावर पार उतर गए और पूर की तैयारी है, किस कारण दम बनी बतेसी, क्यों गफलत में बुध मारी है, क्यों गफलत में बुध मारी है। यह आलस रूपी नींद त्याग कर उत्तम सौदा सफरन बार निबारी है, नेक अमल हर नाम नफे बिन संबर था जर जा रहे है, मोह माया के जालम परना जिल्लत और ख्वारी है, मोह माया के जालम परना जिल्लत और ख्वारी है। यह स्याही गई सफ़ेदी आई अजल के दस्तक जा रहे है, बिन खरीदियर सौदा कीजिए तो जीते बाजी हारी है, बिन खरीदियर सौदा कीजिए जीते बाजी हारी है। मेरे मेरे मन मूर्ख आयो कट गई सारी है, बिना सतनाम ये सुकल कमाई आखिर सब नाकारी है। सच्चे सफर का फिक्र ब कर ली वान किसे यारी है, रूप बिना हर नाम कमाई कोई नहीं उपकारी है। जी काका। संजय सरगर कान जी का तोड़े मंद तैयारी हुई, मानो लिखे मंद मजदी सचन पाऊं ठिकारी हुई, धोखे जोग जंगल जी ते धार पुनल जी धारी हुई, के चन चुन गुण कान कई पल पल जू पुकारी हुई, गेठाणा को पंध भरे में यार पुनल सां यारी हुई, सब वसायम सिर पंहिंजे ते वेझा छक जी वारी हुई, अरे मोह तो ते मयार हुई पोइ त मुंहिंजी कुआरी करियां, सुन त संगार सची करियां जेका मुंहिंजे मन उथी हुई ओसीड़े मां ॾिठी हुई देरन, रगा खाज ख़ुशी मां जीजा जो गेरन, पंजे जे पहली करे गहली केस गोधन, छहीं छार छतन में तेल तलबा कन, सतें छेला कढिया कैरन कवाटन, अठें जो अमीर जे वठो वर वञन, नाई रात निमाणी सां ॾाढी कई देरन, ॾहीं रात ॾुखी जो घुटियो घोट वञन, यारहें रात यारन विञायो वाटन, ॿारहें ॿार टिकिया ओॾिया उथण शराफन, 13 तरी लंघिया 14 चांदो किन, 15 ते पार कढिया
ससुई जे साहेलियुनि सोरहीं कनोतियूं कननि में गंदी गर्दन कनि 17 संभाव करे 18 मान अचनि 19 आदे संजा दुहा पिया दुखनि 20 जो शाह कंदीर जे मुंहिंजा डमरिया ॾेर वञनि पायो लिया लकनि में पिया हो त हकलूं कनि कीअं आऊं बि अॻु भरी श्यामनि हू ओरे अचनि तो डूंगर ॾस ॾियो ॿुधी हिन बाताड़ी खे। जी साईं धनजीमल तव्हां असांखे साईं मिस्रीमल जे बारे में कुझु ॿुधायो साईं मिस्रीमल जी ज़िंदगी साईं मिस्रीमल जी ज़िंदगी जे बारे में मुंहिंजे ज़िंदगी जो सफ़र जेतिरो मूंखे यादि आहे बचपन खां वठी मिस्रीमल अॼुकल्ह मूंखां 5-7 साल वॾा थियनि तंहिं हूंदे बि जेको हुनजी यादगिरी आहे मूंखे अॼु ताईं यादि आहे ग़रीबत में गुज़रिया ग़रीब माइट हुआ असां सभिनी जा ऐं हारी माण्हू जो पुटु थी करे हिननि जिदोजिद परदेस में ॿारनि जे स्कूल में अॾु कोटियो 112 उते को को बंदि करे ऐं उते सफ़र करे गुरबत में उते तइलीम कराई अॾु कोटियो उते ऐं फाइनल जी तयारी कई चेलार में जितां वञी मिटी में हिन सन कहिड़ो 1951 में फाइनल कई 1951 में फाइनल खां बाद तुरते ई उनखे ऐं स्कूल जो माना नतीजो कोन निकितो उनखां अॻु में 16 साल जी उमिरि में ऑर्डर मिलियो साईं खे 16 साल जी उमिरि में ऑर्डर मिली वियो 16 साल जी उमिरि में उनखे ऑर्डर मिलियो जेको राजगंज जो स्कूल हुजे उनमें वञी दाख़िल कर थिया दाख़िल करण में शागिर्द उस्ताद खां वॾा हुजनि ऐं शागिर्द ऐं मिस्रीमल कुर्सी अंदरि लिकल वेठो आहे त उहे छोकिरा जवान पिया लॻनि उते कुझु वक़्तु नौकिरी करण खां पोइ वरी उनखां बेज़ार थी वियो कि हिते करणु मुंहिंजे लाइ सुठो कोन्हे शागिर्द मूंखां वॾा आऊं नंढो ऐं उन ते आऊं कीअं हावी थी सघां ऐं वरी वॾेरनि जा ॿार तॾहिं नौकिरी छॾे ॾिनी वरी घर अची वेही रहिया उस्ताद भोजराज मल साईं जे लाइ कोशिशि करे वरी ऑर्डर न वठी आया जेको तुर्कली मरी में स्कूल में नौकिरी कई हाजी तुर्कली मरी मिरपुर खां अॻिते सुठे नमूने इज़त सां उते नौकिरी कई उतां खां ॿ टे ॿिया स्कूल घुमी पोइ कॉलेज में विया कॉलेज करे कॉलेज खां पोइ इन साईं मीराचंद मीरमम तालपुर मीराचंद उतां अॻिते कई चारो कोलाची में नौकिरी कई अहिड़ा 2 टे ॿिया बि स्कूल कया गोगासर बोरली बाडा संदो खोड़बियूं चेलार पर जिते बि उस्ताद रहियो उते शागिर्दनि ॻोठाणनि इज़त जे लाइ काफ़ी अॼु ॾिते उहे स्कूल जा माण्हू अॼु ॾिते महिमान थी ईंदा आहिनि ऐं साईं खे उनजा अहसान वेंदा आहिनि ऐं उनखां पोइ अॼु ॾींहं ताईं माण्हू सुठनि माण्हुनि सां वास्ता रहिया ओताक नवाज़ महिमान नवाज़ ऐं अदब सां वास्तो ऐं सुगड़नि सां वास्तो सुगड़ पाई शाइरी गज़ल बैत ॾोरूं अॼु ॾिते जेकॾहिं एॾो मोहबती माण्हू नंढो ॿार प्यार जी नज़र सां जेकॾहिं पुछंदो उन सां ॾह झूंगार करे ऐं अदब सां प्यार जी मोहबत सां उहे बैत ॾोर भॼन वाणी ज्ञान उहो तफ़सील उनखे ॿुधाईंदा आहिनि ऐं हींअर थोरे वक़्त में साईं जी शाम जी मल्हाई तयारी कई तंहिंमें सुठा सुठा सुगड़ ऐं अहिड़ा माण्हू घुराए विया सुठे नमूने शाम मल्हाई वई तंहिंमें काफ़ी माण्हू असांजे सिंध जा थर जा से बि शरीक थिया हुआ ऐं सुठे नमूने मल्हाई वई सभिनी माण्हुनि खे इज़त ॾिनी साईं खे उॾाणियूं ॾिनियूं सालूं ॾिनियूं जी उमिरि घणी थींदी साईं मिस्रीमल जी उमिरि अटकल 85 साल साईं तव्हांजी 85 साल उमिरि उमिरि 85 साल आहे कॾहिं जो जनमु आहे तव्हांजो कहिड़े सन जो जनम मुंहिंजो आहे 15 फरवरी 1935 15 फरवरी 1935 हाँ 44 में मूं दाख़िला वरिती 51 में फाइनल ॾिनी जी तंहिंखां पोइ नौकिरी करे वॾी उमिरि में शादी बि 30 सालनि में कराई जी धनजीमल जो भेणियो हो जी भेण उन मुंहिंजी शादी कराई 5 पुट आहिनि जी ऐं इज़त ॾिठो आहियां ठीकु ख़ुशि आहियां जी वधीक उमिरि जे लिहाज़ सां तव्हांखे सुगड़ाइप जो शौक़ु कीअं थियो तव्हांखे बरज़बान ख़बर न आहे केतिरा तव्हांखे बैत वायूं ॿिया अलाए केतिरो यादि आहे तव्हांखे बरज़बान बाराड़ी जा स्कूल हुआ हुते वॾा माण्हू अहिड़ा कचहरी जहिड़ा हुआ उन्हनि खां तुर्का इहे ॻाल्हियूं सिखियो अच्छा तव्हां पंहिंजी नौकिरी दौरान मतिलबु हुते जेके सुगर माण्हू ईंदा माण्हुनि जी कचहरी में रहण सां इहे सभु ॻाल्हियूं यादि कयूं अच्छा 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 सही
दूरों चिता जो ॾे आयम अपना वतन वेठी आया जोगी बनम कफनी रकम जिंदड़ी किवें जाली वञा खैरात हुसन दी तो ले ममता किवें खाली वञा ममता किवें खाली वञा वापस किवें वाली वञा सुहिणा तू खिल अला मौला करे तेॾा भला प्याला पिला ख़ुशि थी खिला दुख दर्द सभु टाली वञा खैरात हुसन दी तुंहिंजी ममता किवें खाली वञा इथां वेठां वापसि पियो वल माण्हू आखेसनि ईअं त मिल मुजरम आहियूं ख़ाली क्यों वल दीदार ॾे थाली वञा खैरात हुसन दी तुंहिंजी ममता किवें खाली वञा वापसि किवें वाली वञा उड़ जान की वाट सिचान गिरई उड़ जान की वाट सिचान गिरई तलबान कबान रहो सर चक भी पड़ी मन माहे डरे प्रिया राम समर आयो मर जब तत्काल सिकालिक गोइंग दर्शो दिख बाज को लाग रहो सर रे जाहि को रखपाल गोपाल धन उसको बल भद्र काई डरे पुराणी सा नई कान थींदी डिंगी पास राटी सही कान थींदी हुजे का त खारी ऐं जीअं तीअं खणा खुआरी जी खारी खई कान थींदी थलो जी हज़ूरी थलो साईं साईं इहा राति मुजरम खां लही कान थींदी रखी रेब दिल में मबाज़ी बना कॾहिं कीन पर पार थींदे रब खां थवा ख़ुदि छॾ ख़ुदा ॾिस इन ॻाल्हि खे तूं उथी आज़मा इन ॻाल्हि खां पेर पाहुम पा करे काठम कपा कननि खां परे सटे सत पूणियूं पिञा मन चूर करे चिचा मन चूर करे जीअं लोह बिगाड़े कट जीअं लोह कहिड़ो सख़्त पर उहा न जे करे कट रंग लॻे थो त उहो सॼो ख़राबु थिए थो ते चिचा इंसान शरीर ख़राबु करे होए निश्चिंत कर्म तो चिंत्या होए तो निश्चय हुजे कि होए चिंत्या तो कर्म तो चिंत्या चौथ जी तो चिंत करेगा पाँव पसार के क्यों नहीं सोवंद पेट दिया तो पेट भरेगा जीव जितना जल में थल में प्रभु पहाड़ों में पहुँचा करेगा भूखे भूख न भूखे भूख पुकारो तो नर सुंदर तू क्या भूख मरेगा वह तो जे करे तेना पूरो निश्चय है तो भाई भगवान है खुदा है तो तू चिंता करे न जैं इतना जन्म ॾिनो है तो चिंता हुए ना है ज़रूर रोज़ी ॾेसे जीव जिता रहेगा को भिट में उते जा खोले देखो तो उस जीत बैठो है उहे न कंहिंजो रोज़ी नथा है पानी में पियो है जीत उहे न कंहिंजो रोज़ी नथा है जल में थल में प्रभु पहाड़ों में जबल ना तोड़ो तो अंदर क्यों बैठो है उहे न कहीं तो रोज़ी ॾे करे करे तू रुको कहीं तो मरे जाए बुख तो मरा बुख तू सुंदर दास कहे तो कि बुख मरे कोने मालिक दे भरोसा रख पूरो सही बात उड़ जान की वाट सिजान गिरई तल कबान कबान रहो सर रे चकवी पड़ी मन माहे डरे प्रिया राम समर आयो मर रे जब तत्कार शिकारी को भोई दर्शो दिख बाज को लाग रहो सर रे जाहि को रखपाल गोपाल धनी उसको बल भद्र काई डरे चको चकी है के वण जाने बैठा शिकारी को पारा दी शिकार करन गयो है उहे सी बाण गड्ढो है बाज भेड़ो है बाज मथे चक्कर लगा पियो आ बाण सजाए बैठो है हे मथे बाण खींचे तो वह चकवी जो अपने पति चको न कान लगी है तो है तू अला भगवान याद कर ये लाल याद कर दे चल जो पारा दी बिटो अपन मार से तने वो पारा दी जो ऐसे बाण तोड़ चकवे चकवी ना आ ये नांग तो डंगण तो ये नांग डंगण करे बाण ये वटा गुस्से तो अपने बात सागी न लगे तो बाज आने मरे तो आए वो चको चकी सलामत बचे जाता फिर बुरा पुकार कर दूर सवाल सवा भगवान कर में गानो आए वो बचे गया आए आप जो नागर विगे मरे गयो आए वो जो बाज तो वो मरे साधु की संगत भली न बुरी पापी का नाम साधु की संगत भली न बुरा पापी का नाम पापी से गदा भला जो भूख बतावे गांव
पापी माण्हू जेको आहे उहे खां कंहिं गॾाए सुठो आहे जेकॾहिं जंग में पियो आहे उहे ख़बर कोन्हे त बसि वस्ती आहे माण्हू आहे या कोन आहे गॾाए भोकियो त उहे ख़बर पासे त भई हिते वेझो को गांव आहे साधू की संगत भली फिट पापी का नाम पापी माण्हू जेको आहे उहे खां कहे थो गॾाए चङो आहे जेको भोकियो आवाज़ ॾिनो त माण्हुनि ख़बर पासे त भई हिते वेझो गांव आहे हा ॻोठ आहे साधु की संगत भली फिट पापी का नाम पापी ना फिट है लानत है उहे खां कहे थो गॾाई भलो आहे जेको भूखे ॻोठ गांव बताए हा किता से चतराई घटे जी काका चित्यासी चतराई घटे चित्यासी चतराई घटे दुख सी घटे शरीर पाप सी लक्ष्मी घटे कह गया दास कबीर कबीर साहब कहंदा चित्यासी चतराई बिना चालाकी होशियारी दाब चतराई दुख सी घटे शरीर दुख से इंसान शरीर डुबरो से कंगाल थी से दुख से घटे शरीर पाप सी लक्ष्मी घटे जेके पाप कर से लक्ष्मी कहंदा धन न और नाश थे जैसे चित्यासी चतराई घटे दुख से घटे शरीर पाप से लक्ष्मी घटे कह गया दास कबीर अगते गीतो गए चित्या बड़ी डाकनी वो मांस बटुका खा चित्या अड़ी है जेकॾहिं ओच तो अहिड़ो को ख़बर आई त उहो मांस चित्या चतराई घटे दुख से घटे चित्या चतराई घटे दुख से घटे शरीर पाप से लक्ष्मी घटे कह गया दास कबीर चित्या बड़ी डाकनी वो मांस बटुका खा जे रत्ती भर भर सच रहे तो तोला भर भर जा जेकॾहिं चित्या रो चक्कर गणती रो चक्कर आयो त ई समझो तो कलाकार अंदर वो चेहरो बदल जासे और खून जो अगले का घट जासे चित्या बलेड़ी जी काका कूट कपूट कुलछण नारी लड़ाकू पड़ोसी रजा लुट साड़ो भ्रांत अजको प्रियत लंपट लोभी मित्र अतीत धुतारो चाकर चोर नशानी को ढोर शायर सूम दीवान कोठारो कभी गंग कहे तो निशा अकबर इन 12 को बांध के समुद्र में डालो ये माने थोड़ी माने सुनाए मैं जी मैंने भी अपना सुनी गया मैंने सही ने खबर पे तो ये कहती है सब माने पुट कपूट है तो केड़े कमरो कपूट जी बेफरमान जी पुट कपूट कुल छण नारी बना खराब लक्षण वारी जी आई सालो जी रखे तो वो जे करे आए बुरो आई भाग जे करे आए सदाई क्रोधी जी आई मंगतो जेको आहे उनखे पुरियत चवंदा पुरियत जे करे हिन कयो शइ ॾिनी वरी जे अञा ही ॾे जी त पुरियत थियो लंपट लोभी मित्र दोस्त कहिड़ो आहे पर हुनखे सदाई लोभ उहो सुठो न आहे अतीत धुतारो अतीत चवंदा बावे खे बावो जे करे घणो ई सुठो आहे पर ठग जी अतीत धुतारो चाकर चोर घर में नौकर रखो त करे चोरी चाकर जो निशानी को ढोर जंहिंखे निशान न आहे या जो जिते बदल आहे कोई हणे लत हणे या चक हणे उहो बि वैट बि सुठो कोन्हे शायर सूम माण्हू तमामु शायर सभिनी ॻाल्हियुनि सुठो पर सूम माण्हू कंहिंखे आनो टको ई न ॾे दीवान कोठारो मुंशी जेके आहिनि उहे कोठे माण्हू खे तुंहिंजो कमु था करियूं पर कमु कोन कंदा पैसो फुरा गंग भट चवे थो शाह अकबर खे त भई इहे 12 शयूं जेके आहिनि इनखे ॿधी सम्झ में उछलाए छॾियो समझ में चंदन सखी चंदन उगो बाग में सब रूखों ने करी आस हम भी चंदन था सा ले सुगंधी वास सखी के चंदन उगो बाग में सब रूखों में पलटन हार बांस मन भेदी बई जैसे बात में 4 विकार एक आप ऊंचो अगन पोल भरंदी माई चौथी गांठ भरम की कुबदी सुबदी नहीं तर्जुमो साईं थोरो तर्जुमो थी वञे हाँ तो वो वण सजा में पलटण हार थे के पर बांसरो जेको अथो न वत्स जेको अथो
उहे महीना बोलियो त भाई उहे में उहे जी बात में 4 थिया भला विकार 4 विकार एक अपमान मी जडो को मी जडो डिगो को आप कह तो मैं जो डिगो बीजो है कोने बीजो महीना जोत अगन बीजे हाँ को गठा हाँ तीजो पोल महीना खाल आन चौथी धर्म रे गठा मना ॿियाई रे गठा उहे रे करे ए शब्दी कोन है कुबदी बण है बीजा बड़ो बात सही कौन ओ गुल बेचे ऐं ओ मच्छी बेचे बचे हे गॾे गुलां वारी कंहिंजी अॼु हर भरी मां जे घरे ओ गई रात जी जाए माने खाए ऐं सुते सुवण खां पछे जेको मच्छी जेको अची न बेचण वारी उहे न ऊंघ आहे नी निंड आहे नी त नेड आधी उथी तॾहिं गुलां वारी न कंहिंजी ताज़ा जेके गुल आहिनि ईअं अहिड़ी ख़ुशबू करिए मां जे मथे में सूर पइजी वियो आहे महिरबानी करे किथे मच्छी रो टुकर हुए तो मैंने आने ॾे वो मच्छी रो टुकर को सुकर आहे त उहे पाणी छॾे मथे रे हेठि ॾे सुती त गोगरा हणणु लॻी तॾहिं कर जहिड़ो संग जहिड़ी सोबत तहिड़ो अथर संग तारे कुसंग बोड़े मेरे के बिंद के सुरबत कोल कियो झा झरना झरे बिंद को लोग हैरान भयो नीर चढ़ो गरगो ऊपर रे तरसाए करे गरगो बंद साए करे तार लियो नख पर गिरे जाए को रखपाल गोपाल धन इसको बल भद्र काई ले मना जदे बिरजवासी इंदर जद कृष्ण भगवान गोवर्धन जबनी की पूजा कराई है तरे इंदर मारे जना कावड़ लगी है मारा में का मोकल लिए जदे बिरज में बिरजवासी जेके बुडर लगाए गोप आए बिरजवासी बीजा जेके उहे टेम ते 12 में कान मोकल लिए जॾहिं उहे सॼा बुडर लगाए तरी मालिक उहे पुकार करिए तरी उहे नख मथे सॼो जो गिरवर जबल सॼो नख मथे खणी मथे जलियो आहे ऐं उहे कोप ख़तमु करियो आहे उहे सॼा उभारे उहे जॻह ते बलबद करी छॾियो लालच पई लोक में नर आहे नाणो पैसे वारो पिंगो जमो भले कोजो हुजे काणो अंधो मंडो गंजो अॼु सुहिणो सामानो वठी ॿियारींदा विच में हुनखे ॾींदा रली विहाणो पुछनि कोन मूं परदेसी खे जेके टिकाए न टाणो रोई रशीदाम जे आयो ओलाणो नवनि जा पुराणो पर संगत धारे सुपरे लालच पई लोक में मरी वई मोहबत माखी जड़नि माण्हुनि में काहे पई कुलपत हिणकियो अचनि हराम ते उहो दोस्त ॾिसी दौलत रही कान रशीद जे का सुहिणनि में सोबत अहिड़ी लालच के लानत आहे कारो मुंहुं कूड़ जो वाह 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 जी धन जी ॻाल्हि थो त ऐं चङो आहे असांजे गांव में चङो मुड़ुसु आहे पटेल बि आहे ऐं असां घणो वक़्तु गॾु रहिया आहियूं इहा त मेहर यारे वॾी महिरबानी आहे जो धन जी रे बार फातिमा जी शादी थी जी उहा ऐं ॻोठ में असीं रिले मिले रहंदा हिक ॿिए रे सोबत आहे राति ॾींहुं गॾु रहण ऐं हिक ॿिए ॾे वठि करूं था ॿियो का बि साईं धनजी माल बि तव्हां वांगुरु सुगड़ आहिनि वॾा वॾो सुगर आहे छुटे पासे आपरा कुझु कथणी बि आहे ऐं अला हर कंहिं ख़ुशि रखे वेठा साईं साफ़ी जॾहिं पुछे त तॾहिं माना असीं हिकु तफ़सीली तरीक़ेकार जे हिक ॿिए सां जुड़े आहियूं कोन जीअं पुछींदासीं थोरंदा त असीं झाटकी या हिंदी बि गाईंदा प्रीत की रीत अतीत क्या जानत प्रीत की रीत अतीत क्या जानत कुंभार भरी शुभा को प्रीत की रीत अतीत क्या जानत कुंभार भरी शुभा को ऊंच को भेद नीच क्या जानत भीड़ पाप लवा को भट्ट को भेद जट क्या जानत भैंस खेत सगा को कभी गंग क्या सुनो शाह के पास गदा क्या जानत नीर गंगा को जब प्रीत की रीत अतीत क्या जाने माना अतीत जो दुनिया का अलग है दुनिया समझो वामार करे उनके दुनिया की मोहब्बत की कोई खबर को नहीं है क्या जानत कुंभार भरी शोभा को हिंदू कुंभार इंडिया में थींदा आहिनि उनजी जगह शोभा कचहरी शादी बरोदरी जगह गैर कुंभार माण्हू तो उनके पुसंदा आहिनि लिड उछना उन तड़े कढंदा आहिनि ऊंच को भेद नीच का माना सुठो माण्हू अमीर माण्हू बुजुर्ग माण्हू अल्लाह वारो माण्हू उनजो कदर नीच माण्हू खे कोन थियो क्या जानत भील पाप लवाओ
लव माना हिकिड़े नंढड़े मासूम बचे खे चयो कंहिं बि जानवर जो पशु जो हुजे उन ते जेको शिकारी माण्हू जेको थींदो आहे उन ते उन जो क्यास कोन थियो क्या जाने भील पाप लवंदो भट को भेद जट क्या जाने भट मन जेके कवि थींदा आहिनि होशियार आहिनि जेके कवि आहिनि कविताऊं कंदा आहिनि त उनखे जट माण्हू खे उन शइ जी क़दुरु कोन हूंदो, उन को सुञाणे सघंदो। भट खां भेद जट क्या जाने क्या जाने भैंस खे त सघां को भैंस असांजी पंहिंजी मेव असांजी पंहिंजी आहे उनखे इहा ख़बर कोन थी मुंहिंजे मालिक जी बनी आहे ऐं हिन जो भेराड़ जा नुक़सान करे थी क्या जाने भैंस खे त सघां को कवि गंग का सुरक्षा पर गदा क्या जाने नीर गंगा को गदा जेकॾहिं उन गंगा जी पहुची वियो त मुट लिड उते करे उनखे इहा ख़बर कोन थी गंगा हिते लिड मुट कढण जी जाइ कोन्हे। हिते कवि चए प्रीत गिरी ततीत क्या जानत क्या जानत कुंभार भरी शुभा को ऊंच को भेद नीच क्या जानत क्या जानत भील पाप लवा को भट्ट को भेद जट क्या जानत क्या जानत भैंस खेत सगा को कवि गंग कहे सुनो शाह अकबर गदा क्या जानत नीर गंगा को। जी साईं मिसरी मल तव्हां अलाह जे ॾिनी में असांखे कुझु ॿुधायो को साखी ॿुधायो को गीत ॿुधायो को गज़ल ॿुधायो को कुझरत ॿुधायो कुझु न कुझु ॿुधायो। उथी जोगी वञ कई जो वञ वासें ॾे गो ॼाण गाई त फूकू ॾे थी फिकियो लाए न को सा नका मोग हिन मोगी खे मजलती नका सुर्त समा कच्छ खणे कच्छ फूके करे गौद वॾा गदबा अंधे खे ॾे आसी त कोन पए पिड़ा मूल न जाओ खदड़ो न खदड़े पुठ विया नंद सखावत न करे भुरण उन्हीं का घा वे कार्य रुदना न अचे सांझे में छा भुरण आए तो कर चुप कर चप न चोर ढक क्यों सूर कन पानी पी ढो न कर रा अधूरो अन्न त हुजन मंझारण मन तुंहिंजो मुछाइदो माणी मारी हक़ रखे संभारण साइड़ जो ख़्वाब ख़्याल ख़तरा तिन खे तर्क करे अंदर आईने में पर में पथेज इन्ही रमज़ रहे त पोइ बछाइदो माणी औरत हिन शहर में रांदि जा घणा कोन्हे को नरना जो खणी ॿोली चए औरत भोरी शहर फिटो रांदिया बाज़ीगर नरना साधू ॿोली सची औरत हिन शहर में रांदि जा घणा कोन्हे को नरना जो खणी ॿोली चए के भोरी हिन फिटे शहर में बाज़ीगर घणा कोन्हे को साधू जो खणी सच चए। को भिटाई जो बैद ॿुधायो तव्हांजी पसंदि जो हुजे साईं मिसरी मल जे पसंदि जो बैद हुजे को अहिड़ो वाजाए वतन खे जे सारे ॾियां साह त बुत मुंहिंजो बंद में क़ैद न करे ॾियां पर ॾेहाणी परी रे धार न धरे ॾियां सदी वसाए जे थर जी मिटी मोई मथां पोयूं थिए पथा त मड़ न जा मड़ मली मली वाह 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 मारवी जो आहे बाइक में बिना पसंदि सही हाणे कोई अहिड़ी साखी ॿुधायो। कंचन कंजना सोजन सोज त्रिया का ले मान बड़ाई ईर्षा जे तजन दुर्लभ हो इन जो तर्जुमो ईंदी सम्झाइण कोन्हे त माण्हू कंचन नालो आहे सोन रो सोन बि माण्हू कजे सघे थो छॾे सघे थो हा छॾे सघे थो ऐं औरत सां जेकॾहिं ने आहे उहो बि ने माण्हू छॾे थो सघे पर जेका मान ऐं बड़ाई ऐं ईर्षा कावड़ जेका आहे न कीनो इहो माण्हू वटि नथो तजाजे छॾे नथो सघे। नसीहत नादान खे कान करे असर पराजो पंहिंजो न थिए लुटाए ॾियो घर कलर मंझां किन थिए जाम पीआरियो जर सीधी गोरो न थिए मैट लाहियो मर नाग नाड़ो न थिए बकर वहे न हर कां कमाल न थिए भले गुरी चाढ़े घर दोस्ती रख दाना सां मजू सां न मर दूर ताईं खां डर जो पोइ पिछे मान थिए कशे मान थी जी काका संगत रख सचन सां कौन सजाजे अचन जे उकंड में तन तिन खे ॾिजे मोहबत वारी रब भली राति ते रहिजे दाब दड़को दुश्मन ते तकड़ तन कजे
दाब झटको दुश्मन ते तकड़ तान कजे माखी के मिठो थी वेरी के वड़जे यो लाल वड़जे लोक जो ही पंहिंजो होश रखजे काज़ी बैठो पंहिंजे कलम में पढ़नि का चो पुछे या मिठी मोहब्बत मल चवे निभाए निजे किसो उत कीजे जिते साजन सालक जन समझण वाला अगते वाले शायर कहाणो लगते यारन याकूब जे मुकूड़न से कई यारन याकूब जे मुकूड़न सा कई घड़िया सु घेड़ ते उते पधरी ते पेई असा प्यारणू रेत रे सुकी जा सही जिनके कल्ब उन पेई तिनके चई बुधावे केतरो काग और हथ दोनों एक तरवर पर बसेरा करते थे ताई समय एक भूपत खेलग छाया न्यार के नीचे आया काग कुजात ने बीठ करी ले नर बाण कबान चढ़ाया काग गया बन हंस रहा नीच की संगत जन्म गमाया सुरबत को कियो जा झरना झर्रे बिल्लू बलो हैरान भयो नीचे गरु गरु परे तले गरु गोवंद साय करे तार लियो नख पर गिरे जाए को रखपाल गोपाल धनी उसको बल बदल कहीं दे आग लगी इस दरखत को और जलने लगे सब पात आग लगी इस दरखत को और जलने लगे पात उड़ते क्यों नहीं पक्षियों जब पाख तुम्हारे साथ ये पक्षी तुम्हारे पाख है और उड़ता क्यों नहीं वो यो बर्ड जल रहा है आप क्यों नहीं उड़ते हो तो पक्षी जवाब देते हैं कि फल फूल खाए इस दरखत के और गंदे के सब पात यही हमारा मजहब है कि जले इसी के साथ तब पक्षी कहने लगो है कहने लगा है कि मैं इसी दरखत का फल फूल खाए हैं और लेकिन आग लगे तो मैं इसी के साथ में जल कबूल करता हूँ और उड़ते नहीं हूँ ये हमारा मजहब नहीं है कि उड़ जाऊँ करणो अतो सुखियो नहीं रहो लोभ के फंद नानक समो रम गयो न अब क्यों रोए अंध जय प्राणी ममता तजी लोभ मोह अभिमान कह नानक सुन रे मन आप तरह औरों को ले आधार नानका हक पराया मत खाओ से सुअर दो से गा गुरपीर अहमता के मजदार मत खा जी का करी आस करुणा कर्ण भल के सुंदर भाल सुखदायक संत के गणपत गिरजापाल गबर के बाला गुण गण पाला जगत वाला मत जाला शकर के लाला करो नियाला मोतिल माला गल डाला अति रूप रसाला पेट वसाला अंग काला मन भावे रण जीता जावे गणपति आवे पूजा पावे दुख जावे जी पूजा पावे दुख जावे शील सुता सुत कर्ण सुखो समरो देव समाज शुभ गण सदनो रंक भवन विराज गणपति राजा संत समाजा मुंगरे आजा कर काजा मेवल बाजा मिश्री खाजा श्री ताजा रख लाजा कलमाल विराजा सिर पे चाजा पद्म बाजा कब्बावे रणजीता ध्यावे गणपति आवे पूजा पावे दुख जावे जी पूजा पावे दुख जावे आदि जी पूजे आपको कठिन सुधारो काम आपको ती आसुर सुनवर्धनम साम तगन स्वामी अंतर्यामी सदा निमामी बहुनामी नित आप अनामी सब जग जामी पद निपामी कहकामी मम्मान सलामी आप अकामी घटगटगामी लंचावे रणजीता ध्यावे गणपति आवे पूजा पावे दुख जावे जी पूजा पावे दुख जावे सकल कला गुण सोप जो फना करो भव फन दया करो निदास पे शरण रखो शिवनंद गणपति की शरणा सब दुख हरना कार्य करना पद पढ़ना ध्यान धरना फूल फरना भूल मरना नहीं डरना आनंद करना मृत मरना जगमग तरना निर्धावे रणजीता ध्यावे गणपति आवे पूजा पावे दुख जावे जी पूजा पावे दुख जावे लाल नीर मुक्तावर लड़ी हृदय विराज धार फरसीगत फापजा मुझसे की अस्वार तो मुझसे अस्वारी भूषण मारी बोल अभारी अघारी दिल नारी आगे हकारी कर्त बहारी उर्लारी कर बोधक भारी भवन भरारी गुरु बधारी रस खावे रणजीता ध्यावे गणपति आवे पूजा पावे दुख जावे जी पूजा पावे दुख जावे सुर नर सारा सेवता शारद नारद शीर जग हितकारी है सदा गौरी नंद गणेश गणेश ने का बाल टीका लंबा टीका टीका गौरी की का पुत अग्नि का पत जिमी का सुख जी का प्रकाश मणि का दीपक घी का हीर कणि का हिरखावे प्रकाश मणि का दीपक घी का हीर कणि का हिरखावे रणजीता ध्यावे गणपति आवे पूजा पावे दुख जावे जी पूजा पावे दुख जावे पीड़ हरो निज भगत की लंबोदर रखलाज आप धारो इलापति मुसेड़े महाराज तो मुसेड़े आना रित दिलाना दया निधाना अगाना सूट झुलाना कान हिलाना गन गुड़ाना गिर जाना
गंड गुड़ाना गिरजाना सुरदीप दीपाना भोग जंभाना कुंडल काना भलका वैरण गीता ध्यावे गणपति आवे पूजा पावे दुख जावे जी पूजा पावे दुख जावे सुनवार जिन संत की सुरवदरियात प्रेम जिन के प्रिय सिंह दीना दर्शन खात तो गणेश आया नितिन माया सुगुण लाया सुखदाया सिंदूर चढ़ाया केसर खाया चंदन छाया लपटाया बेअर्क बधाया चनूर झुलाया मंगल गाया सरनावे रणजीता ध्यावे गणपति आवे पूजा पावे दुख जावे जी पूजा पावे दुख जावे सांझ प्रात शुभ काज में वेद विहाँ मगमाए पढ़े इष्ट मित्र प्रेम से तो नर नारी सुखदा। जी साईं धन्यवाद। तव्हां पंहिंजो नंढपण ॿुधायो कीअं गुज़रियो तव्हांजी उमिरि वग़ैरह हेॾा थोरो असांखे तव्हां पंहिंजे ज़िंदगी जे हवाले सां थोरो तफ़सील ॾियो ऐं इहो माइक पंहिंजे हथ में ॾियो। जी साईं धन्यवाद। साईं अहिड़ी ख़ासि कहिड़ी ॻाल्हि का आहे कोन पर हाणे मुंहिंजी ज़िंदगी जे बारे में जेकॾहिं पुछो था इहो त ॿुधायां त 13 साल जी उमिरि में मुंहिंजो पीउ गुज़ारियो ऐं आउं शकीर हुउसि पीउ जे पुटु बि हिकिड़ो ई हुउसि ऐं फाइनल ताईं मुंहिंजी तइलीम आहे ऐं 1965 में मूं शादी कई 6 औलाद आहे 5 नियाणियूं आहिनि उहे सभई औलाद मूं पढ़ाए छॾियो आहे ऐं पंहिंजी क़ौम समाज जो ग़ुलाम थी रहियो आहियां ऐं ॻोठ जो ख़ादम थी रहियो आहियां। मूं खां जेको बसार पुॻो आहे जेकॾहिं पुॻो त मूं खां जेको पुॻो आहे सो मूं चई नथो सघां जे कयो हूंदो पेरु सुठो मूं भरियो कंहिंजे लाइ मूं कोन अहिड़ो बुरो कोन सोचियो हूंदो ऐं अॼु बि अलाह जी महिरबानी हाणे वक़्तु जो गुज़रे पियो ठीकु गुज़रे पियो अॻिमां आई मुंहिंजी अॼु उमिरि 77 साल मुंहिंजी उमिरि आहे ऐं पंहिंजो रोज़गार जा वसीला इहा धंधो मिस्त्री हुउसि ठेकेदारी जो कमु कंदो हुउसि मिस्त्री जी गुज़ारो कंदो हुउसि 6 छोकिरा आहिनि हिकिड़ो उस्तादु आहे हिकिड़ो टाउन में कमु कंदो आहे ऐं ॿिया छोकिरा पंहिंजो रोज़गार वसीला कराची को तव्हां नौकिरी जी मतिलबु ॻोल्हा कोन कई तव्हांखे नौकिरी कोन मिली नौकिरी जे वक़्त में नंद प्रकाश में ऐं वञी मूं पुलिस में भर्ती हुयसि अच्छा पुलिस में तव्हां भर्ती थिया हुआ भर्ती थियासीं उतां जॾहिं वापसि आयुसि तॾहिं उन मुंहिंजा सजण मुंहिंजा जेके रिश्तेदार जा ॿिया जा दोस्त उन मुंहिंजो सजण थी मूंखे चयो थिए त इहा दुश्मन उन ॻाल्हि खां न सम्झी सघियसि उन टाइम मूंखे ॿुधायो त इहा नौकिरी न आहे माण्हू न को अज़ीज़ जो न क़रीब जो न माइट जो न मिट जो कंहिंजो कोन ऐं इहा नौकिरी न आहे इहा को नौकिरी थोरी आहे जेकॾहिं उहो हुकुम थो थिए जेकॾहिं पेर जे हथ खणी हणणी आहे त बि हणी सघे थो ऐं पंहिंजे माइट जो कांधी कोन थो थी सघे ऐं बंदियुनि जो शिकार थी सघे थो मतिलबु तव्हांखे पुलिस वारी नौकिरी मिली उहा तव्हां छॾे ॾिनी उहो इन माण्हुनि जे चवण जे करे उहा बि छॾे ॾिनी जी हा ऐं जेकॾहिं उहो न छॾां त बिल्कुलु सुठी ॻाल्हि हुई अॼु त शायदि सिपाही न हुजनि जहिड़ी तइलीम हुई ऐं उन जे हिसाब सां उन वक़्तु जे असांजे 5 दर्जे वारा उहे सूबेदार थी लथा असीं जेकॾहिं फाइनल वारा अबरी सबरी अंग्रेज़ी दर्जा हुई त ईअं न थी आहे पर उहो वक़्तु असां खां वियो जेकॾहिं तव्हां हिकिड़ो पुलिस वारो या सूबेदार थी वञो त पोइ तव्हांजो आवाम सां रवैयो कहिड़ो त असां सां रवैयोसीं ख़लक जी ख़िदमत करियो शेवा करियो ठगी भगी फुर न करियो कतई हीअं जेकॾहिं मंथलियूं भत्ता वग़ैरह हेॾा होॾा वठनि पिया माण्हुनि खे ॿारनि जा पुटनि जा हाथ फिराए असांखे गवर्नमेंट में जेकॾहिं नौकिरी में कढे छॾे सस्पेंड करे डिस्चार्ज करे क़बूल करियो पर माण्हू त थोर करे सही सही तव्हांखे हीअ सुगड़ाइप जो शौक़ु तव्हांखे इहे एतिरा ॾोर बैत वग़ैरह इहा यादि आनी साखियूं अलाह खे ख़बर न आहे छा छा इहो तव्हांजो हीउ शौक़ु कीअं जाॻियो कीअं तव्हांखे मतिलबु इहो शौक़ु साईं मिस्री मन चए असां त मतिलबु सुगड़नि जी कचेरी में मतिलबु सुगड़ ईंदा हुआ असां स्कूल जी ड्यूटी दौरान ईंदा हुआ उन्हनि सां कचेरी थींदी हुई पोइ उहे असांजे ज़माने में कई फीस सुगड़ाई जुदा थींदी आहे शाइरी जुदा थींदी आहे कविता जुदा थींदी आहे इन तरीक़ा जुदा आहिनि चवनि था त रागी पागी पारखू नाड़ी वेद निया इन का करूं एक ही अंगे उकरिया इहा सुगड़ा पाई त ख़ैर माण्हू सुगड़नि जी कचरनि में माण्हू सुजाॻ आहे ज़हन हुनजो सुठो आहे त सिखी सघे थो शाइरी उहा शइ आहे जो कुदरती ॾात आहे उहो जेकॾहिं कंहिं टाइम ते कंहिं हीले वसीले कंहिं मौज में वेठो त कुदरती इहा थींदी आहे जे अची वेंदी अचे त भले हिकिड़ी कलाक में हिकिड़ो जबो ॾोर बैत माण्हू ठाहे सघंदा उहो साॻियो साॻियो कंहिं महिल भले महीनो बि सोचे थो शइ अची कोन थी सघे अहिड़े नमूने कंहिं वक़्तु कंहिं मौज में कंहिं उल्ट में माण्हू वेठो आहे त अहिड़ियूं अहिड़ियूं कुदरती ॻाल्हियूं अची वेंदियूं त उहो शाइरी में थी वेंदी आहे जेकॾहिं लिखे छॾंदो त काफ़ी थी वेंदी यादि ऐं काफ़ी असांजे लिखियल सां विञाए छॾी पर अॼु थोरे वक़्त खां को कुझु मिड़े असां मवाद रखियो आहे पर तव्हांखे इहो एतिरो मतिलबु तव्हां एतिरा पढ़ियल न आहियो तव्हां एतिरा वॾा मतिलबु जीअं जीअं ॿिया थी शाइर हूंदा आहिनि
उन्हनि खे पंहिंजो जेके उहे शाइरियूं कथड़ियूं जेके उहे कनि था उहो बि उन्हनि खे यादि न हूंदियूं आहिनि, पंहिंजी शाइरी कल उन्हनि खे यादि न हूंदी आहे। तव्हांखे ॿियनि जी एतिरी शाइरी यादि, एतिरियूं साखियूं यादि, एतिरा दुआ वग़ैरह, इहो इन जो ख़ासि सबबु, इन जो ख़ासि इन में राज़ साईं। इन में राज़ इहो साईं मिस्री मल असांजो वॾो बुज़ुर्ग आहे, असां सभिनी खां वधीक होशियारु आहे। हर ॻाल्हि कहिड़ी कचेरनि जे हिसाब सां, रुॻो कचेरा असांजी समाज आहे, राज आहे, बिरादरी आहे, उन सभु खे नज़र में रुॻो साहिरी सां मशहूरु कोन्हे। हर ॻाल्हि सां क़ौम सां, समाज सां, बिरादरी सां, राज भाग सां सुठा रवैया आहिनि। इन ख़्याल जो माण्हू त इहे असांजा वॾा आहिनि, इन वटां बि असांखे सभु मिलियो आहे। अॼु असीं जेकॾहिं इहे ॻाल्हियूं करियूं था बर्दबन यादि, त असां वटि एतिरो कोन्हे। जेकॾहिं असीं मवाद जेकॾहिं कुदरती मौज में अची थो त खणी सॼो ॾींहुं गुज़री त बि असीं चई सघूं था, पर जेकॾहिं उहा साॻी न आहे, कॾहिं मन मांकोड़ी, कॾहिं केर शइ, कॾहिं रागनि में, कॾहिं ॾींहं ॿ पोइ सॼो सारो ॾींहुं हीअं हूंदो आहे हिकिड़े। अॼु असांजी उमिरि जे लिहाज़ सां अॼु मुंहिंजी उमिरि घटि में घटि 77 साल आहे जी। उनमें कुझु ज़िंदगी जा अहिड़ो आहे नमूनो को उन जे करे को जान में को पीड़ाऊं, को तकलीफ़ूं अहिड़ियूं आहिनि, उनजे करे माण्हू खे एतिरी मायूस आहे त उहे जेकॾहिं ॻाल्हियूं जेकॾहिं यादि आहिनि, उहो पुछण वारे जे टाइम ते उहो उकलनि थियूं। कंहिं टाइम माण्हू मौज में आहे, अची थो वञे, कंहिं को प्रेम में मोहबत वारा जेकॾहिं सचा दोस्त, सचा प्रेमी मिली था वञनि त उहे ॻाल्हियूं कुदरती खुली था वञनि। ऐं केॾी महिल उहा साॻी ॻाल्हि जेकॾहिं पुछण वारो पुछे थो, जहिड़ो दर अची वञे उहा ॻाल्हि उकले ई नथी। उहो असांजी उमिरि जे लिहाज़ सां, जो अॻे माण्हू चए त जो बन जाते नव गया जंहिंमें तीन गया अलॻि, तुरी खेॾणु सेज रमण पर सिरवाइण खग, अखि झकी नक वहे लाज गई बहु सारन ॾे, चलण चूका चाबण राह नोई नोई नरम थिया। असांजी जान जा जेके जिनी त्या असांजा आथार, असां जनम जा साथी आहिनि, नाता आहिनि, पिया गिरिया आहिनि, गोॾा आहिनि, नूर आहे, नज़र आहे, कन, दिमाग़, ॾंद, ॾाठ, इहे जेके असांजा अॻे जेतिरो साथ ॾींदा ओतिरो हाणे साथ ॾियणु छॾे ॾिनो आहे। ऐं उन जे करे हाणे कुझु ॻाल्हियूं वेसर बि थिए थी। ऐं केॾी महिल जेकॾहिं को प्रेमी पुराणा दोस्त मिली वञनि था ऐं कचहरी असांजी लॻी वञे थी त कुदरती उहो ताक खुलियो वञनि था त वरी उहो साॻी कचहरी ॻाल्हियूं जीअं पाणी ते फोटो तरे अचे, तीअं ॻाल्हियूं कुदरती तरे ईंदियूं आहिनि। त पोइ पुछण जी ज़रूरत कुदरती केॾी महिल जेकॾहिं माण्हू पुछे थो त उहा यादि ॻाल्हि आहे, उहा जेकॾहिं उहा यादि अचे ई नथी। हींअर साईं धनजीमल खे मतिलबु कहिड़ी ॻाल्हि ज़हन ते तरी अचे थी, असां मतिलबु दोस्त वेठा आहियूं, असां चवंदा तव्हां को गुज़ारत असांखे ॿुधाए ॾिसूं तव्हां कहिड़ी गुज़ारत, तव्हांजे ज़हन जो मतिलबु केतिरो कमु करे थो ॾिसो, तव्हांजो दिमाग़ केतिरो कमु करे थो। तव्हां त चओ था असांजो दिमाग़ कमु नथो करे, हाणे ॾिसूं हल। बनी जिन सां हुयासीं बनी सेन थिया, बनी करे अदियूं हू बनी होत विया, बनी होत विया जी। बनी संभोड़ी, बनी ढकी, बनी बेली, गुजरात में शहर चयो बनी जिन सां हुयासीं बनी सेन थिया, बनी करे अदियूं बनी होत विया। ये संभोड़ी जिन सां, संभोड़ी जिन सां हुयसि बेली सेन थिया, फिटी करे अदियूं ढके होत विया, हाणे उहो ढके होत विया। वाह वाह। साईं मिस्री मल तव्हां पंहिंजो तारीफ़ करायो। हा भाई, मुंहिंजो नालो मिस्री मल, 15 फरवरी 1935 केला जे शहर में रोहिला कॉलोनी में जनम थियो। 1944 में स्कूल में दाख़िल थी, 51 में फाइनल ॾिनी, मास्तरी नौकरी मिली, 152 हाजी तुरकली मरी, पोइ इहो 22-23 स्कूल घुमे, 82 में रिटायर थियो आहियां। हाणे पेंशन आहियां, 65 साल उमिरि आहे, ॻोठ में घर वेठो आहियां। कोई अहिड़ो तव्हां वाक़ियो ॿुधायो, मतिलबु तव्हांजी ज़िंदगी जो यादगार को वाक़ियो? वाक़ियो इहो आहे त 1971 में सीता रोड दादू में नौकिरी, असांजो हिकिड़ो उस्ताद भोजराज ऐं अमोलक गॾु रहंदा हुआसीं। राति रहो उहा निकिरिया, आया सीता कोटड़ी में जेके 2 महीना छॾे अकेलो, हिते हुन जहिड़ो कर बि जो मोटर साइकिल अची उहे त जेसि करे आयो कृष्ण बासर राति हैदराबाद में, उहे वटि रहियो। पर इहो वाक़ियो मुंहिंजे लाइ तमामु ॾुखियो वधो। कीस में कुझु पैसा बि था ऐं मुंडीअ जी वांच थी, कुदरत में न बचायो ऐं टाइम अहिड़ो वधो, इहे अॼु जे ताईं माना यादि रहे थो। हे वाक़ियो मुंहिंजे लाइ साथी जे पुछण जे उनजे पसंदी जो हिकिड़ो सवाइयो आहे। हिकिड़ो सवाइयो अहिड़ो अकबर बादशाह पुछे थो गंग बाट के किस विध सुंदर हाथ जले, भाई किस विध सुंदर हाथ जले।
त कवि साहब हाणे अकबर बादशाह दरबार लगे दरबार में हाणे गंग बाट के पूछे तो त किस्मत सुंदर हाथ जले पर केड़ी तरह उनजो हथ जलियो है। हाणे उन जे सवाल जवाब में गंग बाट चवे तो कि मैं अबला कुछ भेद न जानत सेज गई मन माए डरी। मैं अबला बयान समझ मैं अबला कुछ भेद न जानत खबर कौन हुई उनके मैं अबला कुछ भेद न जानत सेज गई मन डरी। मैंने पति वट सेज जे पहुंचे उनके दुनिया जवाब जो असली माण्हू जी खबर कौन हुई। मैं अबला कुछ भेद न जानत मैं अबला कुछ भेद न जानत सेज गई मन माए डरी। प्रिया बात कयो तो भाग चली प्रिया को गाल खण जे चयो तई भागी है भाग चली दाई कनु हाथ बाह पकड़ी तो उनजो पति जो को उनजो मुड़स उनकी बाह के पकड़ी है त इन बिनी जो झट जोड़ लगो है तो उनके नाभि चवंदा ने अगट के वो टूटी पई है ऐं उन ते उन ॾीओ जो बरे पियो बत्ती बरे उन मथे हथ ॾिनो है उते इन जो हथ जलियो है। हिते कवि चयो है त किस्मत सुंदर हाथ जले भाई किस्मत सुंदर हाथ जले तॾहिं सवईअ में जवाब तो ॾे चे उनजे पारां चे मैं अबला कुछ भेद न जानत सेज गई मन माए डरी। पति बात कयो तो भाग चली न दाई कथरू बाह पकड़ी इन दोनों के झक जोड़ू में गट नाभि पीतांबर टूट पड़ी कर दीपक को मुख झांक लियो भाई इसमें तो सुंदर हाथ जले भाई इसमें तो सुंदर हाथ जले। हाँ जी आदा चिकन चाड़ मुझी मौज न सहे मकड़ी। आदा चिकन चाड़ मौज न सहे मकड़ी मेरे मदायन जाम बेग चारिया बार चवण चारो नाहे बजूं बेशुमार कपर कारोबार उकारे एहसान से इशारो है भाई कह दो अड़ा चिकन आदि है जो कैसे मकड़ी जका है बेड़ी जो ऐसे चढ़े नथी सके मथे ऐं पर बेड़ी में अड़ा बार गचियो है बद जिते मथे न ख़राब है वो सॼो बार बेड़ी में गचियो है उहे कोई चारो ही कोन्हे कोई का हद ही कोन रही है। ए अल्लाह साईं तू कह दो है कपर कारोबार एहसान से उकारे पार कर। क्या कहे दोगे पुकारो किरतार हमारा नाम तुम्हारा तनही बहुगुण तुम्हारा अजर हमारा विगत अवनासी अलग निरंजन स्वामी पुरुष प्रासम पुरुषोत्तम पूर्ण तरियामी श्री कृष्ण कन्हैया विष्णु नारायण ज्योति रूप स्वरूपा श्री कृष्ण कन्हैया विष्णु ज्योति स्वरूप परम्पार मराठी दीन विदुर जनाथा यादवपति जगदीश चतुर निर्भय धर प्रकाशी पार ब्रह्म प्रण का दाता सबका घटवासी निरुकार परमेश्वर गिर गोविंद प्यारा कमल लेन मधुसूदन सभे सुदे न्यारा ऋषिकेश मुरलीधर मोहन ओम कलयुनि भगत वासुदेव भगवता ज्ञानी ध्यानी मानी दीनानाथ गिरधारी हरिहर गुण ध्वज घनश्यामा भक्त वसल देवकी नंदन कर्ता विश्वकामा आद प्रधान मधुरी मूल धरणी धर्म वीरा नंदोर यशोनंदन सुंदर श्याम सर्रा परशुराम नरसिंह विश्वम्भर अचल लखन रूपी सगोदर जगत गुरु परम रूपी करुणा में कल्याणम दया समुद्वारी धारण सक चकर पुण्यति आन कुंज प्यारी परम दयाल मनोहर कृपानंदाता तक्ष नगन रावण गंजन लक्ष्मीपति जगन्नाथा जगन्नाथ और बद्रीनाथ गुण सुरधारी दामोदर और सीतापति रामा कुंज बिहारी दुष्धर्म सुंदर के सकल सिद्धि साई दुख हरण को कोतक नमी तेरा से पार न पाई जो सोट मान नाम की माला जो सन्मुख से उच्चारे अपने कुल की सारी पीढ़ी एक को उतारे गरु सुखदेव मितन नीना राम नाम तत्सारा चरणदास निश्चय जपरो तुरुकुल भोजन रुत तैया की दिल छावन के हार श्रृंगार किया धरती डागर मोर पिपरिया बोले कोयल बोले कह करके अंध समंद गदा चढ़ाई बिजली लचके कह करके कह बीरबल सुनो कबर इस विद कामन गल लगती आदि काल की बात नहीं बात है नौ दस बात है 9-10 महीने की कह बीरबल सुनशात पर इस विद कामन लगती गल लगती इस विद कामन गल लगती इस विद कामन लगती। तो बरसात नो टाइम हो जेड़ी जेड़ी बरसात पे पई तो महला तड़े अंदर जका रानी सब पथार करी पथार में पे बरसात जेड़ी जेड़ी वठी ओस तो बिजली जो है छाट लगाई उन्हीं थका था वही पति जे कंध में पे भाकर विधाई तॾहिं अकबर जो त ही कई ॿुधो कोन्हे न को ॾिठो उन सवाल कयो त भाई किस विध कामन गल लगती किस विध कामन गल लगती
चढ़े वना बीरबल जो तो रुख सैया की दिन सावन के हार श्रृंगार किया धरती राजर मोर पपैया बोले कोयल बोले कह करके अंध समंड घटा चढ़ आई बिजली लचके कह करके कह बीरबल सुन अकबर क्या अकबर इस विध कामन कर लगती ये आजकल की बात नहीं बात है महीने 9 की कह बीर सुनो क्या अकबर इस विध कामन कर लगती सही ए जेका कविता वन सुनाऊं पियो ए महात्मा खीम साहब नालो है डुहाणो है ॻोठ असुल मिठी वॾो बुज़ुर्ग ते गुज़रियो कंहिं वक़्त में ऑफिसर तो पचे वॾो धर्मात्मा थियो पाठशालाएं धर्मशालाएं गौशालाएं ऐं परे हलण माल पीआरण धर्म जो कमु करण वारो महात्मा तो वो ही कविता कहे गयो और सुनाऊंदो खीम साहब कहे गयो के ना कहंदे मन करो कयो मन ना मन मथे बात करे गयो और सुनाऊंदो खीम साहब कह दो जे करियो काबू कर करे के मता करे जानी अगिया हिन जो सुभाष शैतानी टोड़े रावण ॾाढा ऐं करे पियो शैलानी पकल खेट परावा जेकी ही पसे थो पकल खेट परावा जेकी ही पसे थो चित में चरण जी रखे थो चाहनी बिहाड़ी जोरा पाटे का मन तब नेटो निठ थियो करे ॾाढ जवानी जे नेटो निठ थियो करे ॾाढ जवानी घर अंदर घेरो है बाग आए पानी छड़े उनके अंधो है चरे लुलन लानी चवे खीम खुश थी सुन चवे खीम खुश थी ही मन आए करियो काबू हिनके हणे ज्ञान काने अगते खीम साहब कह दो जे मुहारू मईए जूं जल सुत्र सारे मता केराए खडन में अचे चोट भारी वञणो है वतन ला तेला कर तैयारी वञणो वतन ला तेला कर तैयारी विचन में वट विच में हूंदे जंग जरबारी कई का भी गलत कंदो कुआरी तेला हर दम तो रख जाओ होशियारी तेला हरदम तो रखिया होशियारी वाटन का वञण में रहे को विचारे अडांगियूं उबतियूं भिटूं आहिनि भारी अडांगियूं उबतियूं भिटूं आहिनि भारी रस्तो शाही सचियो सफ़ा सुटकारी नका खॾ नका खोबो नको भय भारी चवे खीम कुझती सुनो नर नारी वठो शाही रस्तो थिए जयकारी अॻिते खीम साहब कीदा कहें काबू कयो करे के सोई संत सियाणो करो वहाँ जो आपरो काबू करना वहाँ जो आपरो कमे मन है तो वहाँ जो आपरो है काबू कयो करे के सोई संत सियाणो अकुल में अकाबर वेदन जो भी जाणू ही करो आए अहिंजो तॾहिं बि आहे पंहिंजो ही करो आए अहिंजो तॾहिं बि आहे पंहिंजो पंहिंजे खे परचाइण आहे कमु संहिंजो वठी वञ के ॾाहे त हिन खे ठाहे वठी वञ के ॾाहे त हिन खे ठाहे नथे न ॾाढा चढ़े पियो घुमाए गले में गोड़बंद तंग करे काबू जे करो करे मस्त छिके गू वागू जे करो करे मस्त छिके गू वागू हिकु मथां हिन खे लट चट ॾेखारे पंध सावड़ सुकियो पोइ हिन खे सेखारे वो बस उनके भञी जे हिकु वार हलियो चढ़े खीम खुशी मां पंहिंजो कमु सरियो आख़िर उहो केवट ले जाओ उहो कयो गुरु दाता जो ये मन रूपी करो है ये ते सबद स्वार्थ है उहे गुरु भी करियो अञा भी मना पर टिकाणे कोन थो आहे अञा भी भटके तो तॾहिं अॻिते वरी कीधो गए हा जे समझ मन में ईंदा जो कन्नड़ में कई तो हिशाई तो सचो छॾियो ॼण अचे पियो ही जिन मिलियो ते मांगो सो विकिरियो वञे पियो ॾींहों ॾींहुं जिन मिलियो ते मांगो सो विकिरे विकिरियो वञे पियो तॾहिं बि दयालु देवा पंहिंजी कृपा करे पियो शास्त्र संदर खां इहा आवाज़ अचे पियो त थी चेतन चितड़ा मथे मौत गजे पियो सोचे सम्झे खीम ख़ुशी मां चवे पियो पंहिंजे प्यारे प्रभु खे सची वणे खीम साहब भोपाल ॿार ॾे ॻाल्हि करे ऐं असां सम्झणु खपे खीम साहब कहंदा जे भोपन भरम वधायो डोंगी डोंग रचायो धर्म कर्म ते पाणी फेरे भरमन भुलायो जे धर्म कर्म ते पाणी फेरे भरमन भुलायो 13 14 पूनम जो पंहिंजी रास रचाइन माल मिठाइयो खूब बिना धोयो दगला खाइन पाण बुखिया भड़ंग वाजिया कंथा शाहूकारी कहिड़ी के माण्हू निकिरा वञे पाण बुखिया भड़ंग वाजिया कंथा शाहूकारी पुटनि जा परवाना ॾीन था हिकु हर के हिकु वारी पोइ 50 मां कंहिंखे पुटनि त पुत्र वञा वॾियारी बाबा मुर्शिद महर कई असां तो दर्जा बेकारी संत साहिब कहंदा बा मता फसो वा इन फन में प्यारा नर नारी हिकु वारी जी अड़ी में अटकिया त उमिरि रंगी सारी गीता ज्ञान ही चवे तो पीत पूजा जे बारे अंतकाल में ओका थींदा पीतन जा पुजारी देव असांजा डोसन कंदा सदा कन रखवारी कूड़ा डोह लॻायो जिंदगी खीम कंदा खुआरी गंग को नीर सचम भयो तो कूप को नीर पियो न पियो जाय के हृदय भगवान वसै और को नाम लियो न लियो भाग योग से सुपा कर मिले तो कृपा कर को दान लियो न लियो कभी गंग करे संसार पर ऊंच मिले तो नीच से संग कियो न कियो
कल्यादार कपूर जी अवर ही आए त तिरकण करे तंजणनि में पिंगो पुठाए वरी जो घर पुछियो त पियो गोला कथाए धरण छॾे बुबे जी हुक छॾे काए सते भरे जो सूरमो अम्मा पुट आए विझी अंगूठो वात में धण जे पियो धाए माइट चवनि मार खे मञो ओॾां पेर न पाए जे वञे जंग जे त अचे चढ़ियूं मथो चुराए हिकिड़ो खलल ॿियो पूरो ॼण रण मतो आहे भेण पंहिंजी भाउ जी शादी में हिकिड़ो तोलो गुड़ जो नज़र आहे वरी मुंहुं आई मुंहं ते तंहिंजो वार न वराए भरिजी पई आहे गग ते ॼण उनो बि आहे उहो तो पीउ पुटु परणाए तंहिंजी जो कीअं घर में घारे ईंदी वंड विराट जी त वेंदो गांडू पुछाए अरे सालख ॻाल्हि सुणायां कहिड़ी ॻाल्हि कयां कपूर जी तव्हांखे साईं मिसरीमल ऐं साईं धनजीमल जी कचेरी कीअं लॻी इन्हनि सुगड़नि जा तव्हांखे ॿोल कीअं लॻा जेकॾहिं तव्हांखे इहे वणिया हुजनि त पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कजो लाइक कजो असांजे वीडियो खे कमेंट्स कजो शेयर कजो प्लस जेकॾहिं तव्हां यूट्यूब चैनल हलायो था त असांखे बि सब्सक्राइब कजो महिरबानी सदा ख़ुशि हुजो।